आगाह कयां खे अहम ख़बर है। पीपी अगवान खुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी थी है। खुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह ऐं ॿिया जवाबदार एहतसाब अदालत में पेश थिया आहिनि। आगाह कयूं पिया सखर मां अहम ख़बर है। पीपी अगवान खुर्शीद शाह ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा रेफरेंस जी ॿुधणी थी है। इन जा तफ़सील वठंदासीं सखर मां शाहिद चन्ना खां। शाहिद आगाह कजो। बिल्कुल खुर्शीद शाह आमदनी खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी थी है। खुर्शीद अहमद शाह ऐं सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह ऐं ॿिया एहतसाब अदालत में पेश थिया आहिनि। अदालत जे जज फरीद अनवर काज़ी रेफरेंस केस जी ॿुधणी कई है। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ ईंदड़ ॿुधणी 17 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। मां अव्हांखे ॿुधायां त खुर्शीद शाह समेत 11 जवाबदारनि ख़िलाफ़ नेब 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल कयो आहे। इन मौक़े ते एहतसाब अदालत जे ॿाहिरियां खुर्शीद अहमद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माण्हुनि खे जेल में विझणु आसान या असांजी पॉलिसी जो हिसो न आहे या पॉलिसी मौजूदा हुकूमत जी आहे। असां इंतकाम जी सियासत न आहियूं कंदा। हिते काई बादशाही न आहे जो स्पीकर खे जेको वणे सो कंदो वठे। असां खाना जंगी नथा चाहियूं, पर इमरान खान खाना जंगी तरफ़ वञी रहियो आहे। मुल्क में काई माशरा न आहे लॻी रही, पर इमरान खान चाहे थो त माशरा लॻे। हुन चयो त इमरान खान पार्लियामेंट खे मुकमल तौर ते रुसवा करे छॾियो आहे। हिकु वज़ीर आज़म खे गाॾियूं ॾियणु ऐं धमकियूं ॾियणु इहो नथो जुगाए। हिकु सवाल जे जवाब में शायद वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।